हूंदी आहे, जॾहिं हुननि जे मथां मुसीबत ईंदी आहे त वावेला कोन कंदा आहिनि, हाय हू कोन कंदा आहिनि, या उसे घोड़ा कोन कंदा आहिनि, पिटींदा कुटींदा न आहिनि, बल्कि छा चवंदा आहिनि, मुंहिंजा मौला हीअ जान बि तुंहिंजी आहे, तो ॾिनी आहे, सभु कुझु तुंहिंजे नाले ते कुर्बान। अल्लाह बीबी साहब फरमाए थी, साईं ओ मुंहिंजा भाउ, मूंखे अल्लाह पाक जे राह में तोखे मोकिलींदे ख़ुशी पई थिए, तूं अल्लाह जे राह में जान वञी ॾे, मां त फ़ख़ुर क़यामत जे ॾिहाड़े कंदुसि त मुंहिंजो भाउ ई हो जे रब जे राह में जान कुर्बान करे छॾे। हा आशिको विटाई साईं पेर खयूं थो अचे। हुसैन छा पियो फरमाए, अभी जेकॾहिं तूं सब्र कंदीअ त मुंहिंजे ज़ुबान जो बि आवाज़ आहे त मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी असां तवार हर हर वढिया हिकिड़ो। मुंहिंजा ॻोल्हा हे त हिकिड़ी मुंहिंजी जान आहे, पर जेकॾहिं लखे जानियूं हुजनि त रब मिठे जे नाले तां सभु कुर्बान करे छॾिया। हे त सिर हिकिड़ो आहे, हे त हिकिड़ो सिर आहे, पर जे लखे सिर हुजनि त अल्लाह जे राह में रब पाक जे नाले तां दम दम में सिर ॾेई छॾिया। पर छा कयां जो सिर हिकिड़ो आहे, छा कयां जो मुंहिंजी हिकिड़ी आहे, मुंहिंजा दोस्त अल्लाह जे राह में हली वेंदी, पर हज़ारे जानियूं हुजनि हा त रब जे राह में ॾेई छॾिया हा। छो त अल्लाह पाक ईमान ॾिनो, अल्लाह क़ुर ॾिनो, अल्लाह इस्लाम ॾिनो, अल्लाह पाक मुहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनो, अल्लाह पाक असांखे कुंतुम ख़ैर उम्मतुन में पैदा फरमायो, अल्लाह ताला असांखे उन उम्मत में बनायो जेका सभिनी उम्मतुनि जी सरदार उम्मत आहे। हाणे जॾहिं अल्लाह जूं एॾियूं महिरबानियूं अशरफुल मखलूक इंसान बनाई, वलक़द करमना बनी आदम बनाई, लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम में बनाई, एॾियूं रब पाक महिरबानियूं कयो त पोइ इहा जान कहिड़ी आहे, छो न अल्लाह जे राह में कुर्बान थी वई। हक़ीक़त बि इहा आहे त अल्लाह जूं निकिरे नेमतूं ॾिसजनि, इनाम ॾिसजनि, भलायूं ॾिसजनि, मालिक जा थोरा ॾिसजनि त एॾा असांजे मथां थोरा आहिनि जो जेतिरा जिस्म ते वार आहिनि इहे वार ज़ुबान थी पवनि, ऐं सॼी ज़िंदगी अल्लाह जो शुक्र बजा कयूं, हिकिड़ी अखि ॾियण वारी नेमत जो थोरो नथा लाहे। हा दादा, केॾियूं मालिक जूं महिरबानियूं, कहिड़ो सुहिणो इंसान बनाई, कहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं नेमतूं अता फरमाई, क़ुर जहिड़ी नेमत ॾिनई, अड़े रसूलुल्लाह जहिड़ो नबी अता फरमाई, काबतुल्लाह जहिड़ो काबो नसीब कई, कुंतुम ख़ैर उम्मतुन उख़रिजत लिन्नास जहिड़ी उम्मत बनाई। ऐं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो फरमान आहे, महबूब जो वाइदो आहे, सभु नबी पैगंबर ॿार बीठा हूंदा, अॻ में हुज़ूर जी उम्मत वेंदी, पोइ ॿिया वेंदा। आहे महिरबानी थोरा कई थोरा मूं ते मार वड़न जा भलायूं भेरा आंगणे गणी दस केतिरा। मुंहिंजा प्यारा दोस्त इमाम साहब रहमतुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़े ते चढ़ी करबला जे मैदान में आयो आहे। इमाम साहब जेको ख़ुतबो ॾिनो आहे उन जाइ ते पाण ख़ुतबो पढ़ियो अथनि, अल्लाह जी हमदो सदा करे, नबी पाक जा फज़ाइल ॿुधाए, पाण फरमाए अथनि, ऐं यज़ीदियो यादि रखो, अवां सुञाणो था मूंखे त पूरी रूह ज़मीन ते आख़िरी नबीअ जे ॾोहिटे खां मूंखां सवाइ ॿियो को आहे ई कोन। अव्हांखे ख़बर हुजणु खपे मां उन ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो फर्ज़ंद अर्जुमंद आहियां जंहिंजे वास्ते नबी पाक फरमायो आहे, इज़ा कान यौमुल क़ियामह, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हर हिक खे पुरसरात लंघणो पवंदो, व इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया। अल्लाह ताला क़ुर में फरमायो आहे हर हिक खे पुरसरात तां लंघणो पवंदो, इहो ज़रूर महशर जे मैदान में थियणो आहे जो सभई माण्हू पुरसरात लॻंदा, जेका वार खां सनी तलवार खां तिखी 3000 साल जो पंधु हूंदो उन जा त हर हिक खे गुज़रणो आहे। इमाम साहब फरमाइनि था, मुंहिंजे नबी फरमाया, इज़ा कान यौमुल क़ियामह, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, नादा मुनादिन, हिकिड़ो ऐलान करण वारो रब जे तरफ़ खां ऐलान कंदो, गुद्दू अबसारकुम या अहलल हशर इन फातिमत बिन्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ महशर जे मैदान वारो, पीर आहियो, पैगंबर आहियो, आलिम आहियो, नबी आहियो, रसूल आहियो, जेके बि महशर जे मैदान में आहियो, पंहिंजूं अखियूं बंदि कयो, पंहिंजे अखियुनि
खे हेठि कयो जो नबी करीम जी परदेदार न्याणी 70,000 हूर सां जन्नतुल फिरदौस ॾांहुं वञी रही आहे। मुंहिंजी अम्मा साहिब हूरुनि जे कतारुनि में हूरुनि जे लश्कर में जन्नतुल फिरदौस ॾे वेंदी ऐं पुल सरात तां गुज़र कंदी। ख़ुदा ताला जहानवान खे चवंदो पंहिंजूं अखियूं झुकियूं कयो जो मोहम्मद जी न्याणी जन्नत ॾे वञी रही आहे। ॿुधी छॾियो, मां उन ताक बीबी ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो फर्ज़ंद आहियां ऐं मां तव्हांजी चोरी कान कई आहे, मां सिर्फ़ हक़ जो आवाज़ बुलंद कयो आहे। मां कंहिंखे ईज़ायो कोन्हे, मां रुॻो नाले रसूलुल्लाह जे सुन्नत पाक खे मज़बूती सां वरितो आहे। मां ॿियो कंहिंखे सतायो कोन्हे, मां रुॻो क़ुर करीम जी दामन झली आहे। मां शराबी न आहियां, मां बेदीन न आहियां, मां बेनिमाज़ी न आहियां। अवां बेदीन जे पुठियां लॻायो, शराबीअ जे पुठियां लॻायो, ज़ानीअ जे पुठियां लॻायो ऐं दुनिया जे लालच जे करे, कंहिं टकनि जे करे या हुकूमत ऐं रियासत ऐं कुर्सीअ जे लालच जे करे लॻायो, पंहिंजो ईमान न विझायो। मां बेॾोही ऐं मज़लूम जे खून में पंहिंजा हथ ॻाढ़ा करे क़यामत में ख़ुदा जे हबीब जानो शर्मिंदा न थिजो। मतां को चवे त इमाम साहब ड्रिनो पे तॾहिं ख़ुतबो पढ़ी चई पे त जान छॾनि त बचा, सम्झो था अलाए न ॻाल्हि इहा न आहे, इन में राज़ आहे। और राज़ कहिड़ो आहे? अल्लाह जा प्यारा चवंदा आहिनि, अल्लाह जा प्यारा त छो कोकल में भरण वारो जहन्नम में वञे। अल्लाह जे प्यारनि जे दिल जी तमन्ना हूंदी आहे त जेको मुस्लमान सदाए छो जन्नत में छो न वञे, दोज़ख में छो वञे। ख़ुदा जा प्यारा ॿियनि खे बचाईंदा आहिनि त जीअं इहो अल्लाह जो बानो जहन्नम खां बची पवे, छो त अल्लाह जे बाननि जहिड़ो ॿियो को दुनिया में ख़ैर ख़्वाह आहे ई कोन। हज़रत पीर साईं रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह जो वालिद साहब सैयद मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे पीर साईं पट धणी चवंदा आहिनि, पाण ख़ैर जो किताबनि जी भरी खयूं ॻोठ ॾे पे विया। किताबनि सां कुतुब खाने सां शौक़ु हुयो, दीनी किताब हुआ, उहा किताब जो क़ुर हदीस बुखारी शरह वग़ैरह भरी किताबनि जी ॿधी पाण विया पे, झंग मां पे विया। चोर बीठा हुआ दग ते, चोरनि दिलि में ख़्यालु कयो त इहा शायदि का दौलत जी भरी खयूं थो अचे, अचो तॾहिं खे क़त्ल कयूं, मारियूं, उन खां बाद में ॾोकड़ पैसा जेके खई सोने से खसे हलिया वञूं। मुंहिंजा प्यारा दोस्त ओचितो पुठियां पीर साहब खे सैयद मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह हज़रत रोज़े धणीअ जे वालिद साहब ते चोरनि हमलो कयो, कुहारियूं हयूं, कुहारनि लॻण जे करे पाण ज़ख़्मी थी किरी पिया। जंहिंमहिल किरिया त चोरनि सुञातो, अरे हे त सैयद मोहम्मद बक्का शाह, उन इलाइक़े जो शाह साहब मशहूर सैयद हो ऐं वॾो आलिम हो। ॾाढा चोर पिछेमान थिया, कदमनि ते किरी पिया, क़िबला असांजी ग़लती आहे, असांखे माफ़ कर, असां ॾोह करे विधो आहे, असांजे लेखे त को ॿियो आहे, हालांकि ॿिए खे बि मारणो कोन्हे, पर दुनिया जी लालच हुई, तोखे सुञाणो हा त असां कोन मारियो आहे। हज़रत पीर साईं फरमायो, अबा हाणे तव्हांजी मर्ज़ी, मूंखे खणी मुंहिंजे पुटनि वटि जल्दी पहुचायो। उहे किताब बि खया अथनि, पीर साईं मोहम्मद बक्का शाह साहब खे बि खणी पंहिंजे साहिबज़ादनि वटि आया। जंहिंमहिल ज़ख़्मी थी उते पहुता, आख़िरी वक़्तु हो, सकरात जो टाइम जंहिंमहिल शुरू थियो आहे, तंहिंमहिल पंहिंजे पुटनि खे सलाह चयो, मुंहिंजा पुट हिननि चोरनि जन मूंखे कुहारियूं हयूं आहिनि, जन मूंखे शहादत जो दर्जो नसीब करायो आहे, इन्हनि खे मूं हिन जहान में बि बख़्शो, क़यामत में बि बख़्शो। जेकॾहिं तव्हीं मुंहिंजा पुट फर्ज़ंद आहियो, मुंहिंजी तव्हांखे वसियत आहे, तव्हां हिन खां बदिलो न वठिजो। पर जे मूं गुनहगार ते अल्लाह क़यामत में महिरबानी कई ऐं रब चयो त मोहम्मद बक्का जन्नत में वञ, त अॻु में हिननि खे वठी पोइ जन्नत में वेंदुसि। वाह वाह, अरे चङा कन चङायूं ऐं मदायूं मदन, जो वड़ जुड़ियो जन्नसी सो वड़ से कन। जंहिंमें जहिड़ी ख़सलत हूंदी आहे उहो ई करे ॾेखारींदो आहे। थांव में खीर हूंदो त खीर निकिरंदो, थांव में लसी हूंदी त लसी निकिरंदी, थांव में गंद हूंदो त गंद निकिरंदो। मुंहिंजा दोस्त करबला जे मालिक हुसैन बि चयो त ख़ामख़ा जो जहन्नम में वञनि, मुंहिंजी जान त अल्लाह जे राह में क़ुर्बान आहे, मन पंहिंजे ईमान खे बचाइण, मन दोज़ख खां बची पवनि। कोन पियो ख़ौफ़ कोन हो, सिर बचाइण जी मर्ज़ी कान ही, मर्ज़ी रुॻो आई त मन पंहिंजो ईमान बचाइण, मन क़यामत जे ज़लज़ले खां बची पवनि। सलात बुलंद आवाज़ सां मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु वाइज़ फरमाईंदा रहिया, ख़ुतबो पढ़ंदा रहिया, वसियत कंदा रहिया, पर यज़ीदनि जे मथां कंहिं क़िस्म जो को असर कोन पियो आहे। हुनखे दुनिया जी लालच ई न, लालच ख़राब आहे। इमाम साहब जॾहिं पंहिंजे तरफ़ां दलील ॾेई पंहिंजी ॻाल्हि पूरी कई ऐं हुन ते को असर कोन थियो,
हुननि दिल में ख़्याल कयो त मिड़ई देर पियो करे, ताख़ीर पियो करे, मुक़ाबिलो नथो शुरू करे, मिड़ई वक़्तु थो टारे त जान बचायां। यज़ीदनि जे तरफ़ खां हिकिड़े शख़्स तीर उछलाए इमाम साहब खे आयो। इमाम हुसैन अञा ताईं ख़ामोश हुया त इमाम साहब इहो पियो चाहियो त क़यामत में मथां रब चए त हुसैन आगराई तो कही, मां चुप कयां, आगराई होॾो थिए त जवाब मां ॾियां। मुंहिंजा दोस्त अलाह जा प्यारा आगराई बि कोन कंदा आहिनि, अलाह जा प्यारा सबर में हूंदा आहिनि। जंहिं वक़्त में यज़ीदनि जे तरफ़ खां तीर शुरू थियो आहे, इमाम साहब जे जिस्म मुबारक में पेवस्त थी वियो आहे। इमाम साहब तलवार पंहिंजी कढी आहे, मुक़ाबले जे लाइ मैदान में आयो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जंहिं वक़्त में इमाम साहब जो मुक़ाबिलो शुरू थियो आहे, ख़ुदा जो कसम आहे, बबर नर शेर ख़ुदा जो फर्ज़ंद शींहुं मैदान में लथो आहे। जाॾे वञे पोइ त यज़ीदनि जा टोलनि जा टोला ख़तम कंदो पियो वञे। मामूली ॻाल्हि कान्हे का, हैदर करार जो खून जिस्म में डोड़ी रहियो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा वारी जुरत मौजूद आहे। ख़ातून जन्नत जो खीर जंहिं पीतो हो उहो जहिड़ो चहिड़ो कोन्हे। जाॾे जो वञे पियो त इहे परनि जा परा जीअं लाबारो लाहिबो आहे, मोह लाहींदो वेंदो आहे, ईअं यज़ीदनि जा ढेर कंदो पियो वञे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मुक़ाबले में अचण जी कंहिंखे ताक़त ई कान हुई। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त कामिल करबला में आया सूर्य शेर। अल्लाह अकबर कही सूर्य हो न सही, सूर्य हो। कामिल करबला में आया सूर्य शेर, मारे मुसेरन जा ढूंढ कयां ढेर। ओ दहलिया उत दिलेर, पसी हमलो मीर हुसैन जो। मुंहिंजा दोस्त इमाम साहब जा हमला जो हम ॾिठा, हैरत में अची विया, माण्हुनि जा छक्का छॾाइजी विया। सभई चवनि पिया ख़ुदा जो कसम आहे, हिन शींहं जे फर्ज़ंद जा त 3 ॾींहं खां वठी करे असां पाणी बि बंदि करे छॾियो आहे, पर जे हिनखे पाणी हुजे हा त यज़ीदी हिकिड़ो बि कोन बचे हा। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इमाम साहब पंहिंजे बहादुरी जा जोहर ॾेखारींदो, यज़ीदनि जूं लश्करनि जा लश्कर तबाह कंदो। मुंहिंजा दोस्त मुक़ाबले में 30,000 लश्कर आहे, हिन अकेलो हुसैन आली मक़ाम। हैरत आहे साईं, हैरत आहे। इहो मुक़ाबिलो का मामूली शइ कान्हे का। कामिल करबला में आया पाण इमाम। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पाण मैदान में लही आया, मुक़ाबिलो दू बदू शुरू थी वियो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे ज़ुबान मुबारक ते ॿियो कुझु बि कोन्हे। हस्बी अल्लाह व निअमल वकील, निअमल मौला व निअमल नसीर पढ़ंदो रहियो आहे त हुननि जे मुक़ाबले में हथियार आहिनि, हुननि सां तीर आहिनि, हुननि सां भाला आहिनि, हुननि जी फौज हिकिड़ी साही पई पटे, हिकिड़ा मुक़ाबला पिया कनि। मां अकेलो आहियां। हस्बी अल्लाह व निअमल वकील व निअमल मौला व निअमल नसीर, मुंहिंजो मददगार मुंहिंजो रब। अल्लाह अल्लाह। इमाम साहब हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़ी देर ताईं मुक़ाबिलो कयो आहे। उन खां बाद में पंहिंजे घोड़े खे मोटाए पाण दिलि में सोचियो त आख़िरी हिकिड़ो दफ़ो पंहिंजे अहल बैत खे तसल्ली ॾेई वरी मोटी अचो। हज़रत इमाम साहब वरी पंहिंजे खेमनि में वापसि आया। मुंहिंजा प्यारा दोस्त खेमनि में वापसि आया त सॼो ख़ानदान इमाम साहब जो दरवाज़े ते करबला जे मैदान जो मुशाहिदो करे रहियो आहे। पाण फरमाइनि था ॾियो ख़बर कहिड़ो इंतज़ार आहे। पाण सभई चवण लॻा अहल बैत तहार। मुंहिंजा दोस्त चवण लॻा, ओ मुंहिंजा साईं, असांखे इहा बि तमन्ना आहे त अलाह पाक जे राह में तुंहिंजा जोहर ॾिसो त कीअं पंहिंजी जान खे ख़ुदा जे राह में लड़ाए रहियो आहे, कीअं ख़ुदा जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजो सिर कुर्बान करे रहियो आहे। असांखे त यकीन आहे त तोखां बाद में जेका असांजो हाल थींदो, यज़ीदी असांजो कहिड़ो हाल कंदा, पर असां सभु सूर बर्दाश्त करे असांजी निगाह मदीने जे पाक करे मुंहिंजा प्यारा तो पानी भी बंदा, हर शइ बंदि लॻी पई आहे। इमाम साहब फरमायो, मूंखे बि का बि तकलीफ़ कान्हे का, मूंखे बि कंहिं शइ जी परेशानी कान्हे का। हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे परेशानी आहे, उहा ही आहे त मूंसां परदेदार न्याणियूं साण, मूंसां परदेदार औरतूं गॾु आहिनि। मुंहिंजे जान ते जो कुझु थियो सो थियो, पर मूंखे ग़लती हिकिड़ी ॻाल्हि जी आहे त मता यज़ीदी मुंहिंजे परदेदार अहल बैतनि जी का बेहरमती कंदा हुजनि। ख़ातून जन्नत जी न्याणी फरमाए थी, ओ मुंहिंजा प्यारा हुसैन, तोखे बि सभु ख़बर आहे, पर मां ॿुधायां त क़ुरान में अल्लाह फरमायो आहे, युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। रब चयो आहे त मां नबीअ जे अहल बैत जी मुहाफ़िज़त करण वारो आहियां, मां रब जी मर्दियातनि खे पाक करे छॾियां। ओ मुंहिंजा हुसैन, तूं पंहिंजे दिलि खे हिकिड़े पासे लॻाए, अल्लाह जे राह में पंहिंजी क़ुर्बानी ॾे। असांखे उमेद आहे त यज़ीदनि खे ताक़त न आहे जो नबीअ जे अहल बैत
ते आमर खणी सघनि। असांजी हिफ़ाज़त पाणी अल्लाह कंदो, असांजी मुहाफ़ज़त करण वारो रब जी ज़ात बाबरकात आहे। इहे पलीत आहिनि, इहे रिजस वारा आहिनि। ख़ुदा ताला फरमाए थो माने रिजस खे पलीती खे तव्हां खां परे करे छॾियो आहे। मुंहिंजा हुसैन तूं ग़लती न कर, तूं हिकु सूह थी करे यक मनो थी करे वञी अल्लाह जे राह में कुर्बानी कर। असांजो मुहाफ़िज़ असांजो अल्लाह रब रखे त केरु चखे बा सही। थर भरिया झंग भरिया सॼो सारो ढेर मुंहिंजा प्यारा दोस्त झंग सड़ी वेंदा, पर सड़ी वेंदा, बुठ सड़ी वेंदा। मुंहिंजा प्यारा दोस्त हर शइ खे बाहि लॻंदी आहे, पर जेकर रब बचाईंदो आहे त को बि कोन ईंदो आहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात जंहिंखे बचाए आम करे चवंदा आहिनि त बाबा रब राज़ी थी पियो त कुंभर जे आवीअ मां ॿिलीअ जा बचा बि बचाए। आओ न साईं। झंग सड़ियो बर सड़ियो सड़ियो साओ गाओ, पर जन रीझायो अल्लाह त तौल अचे तन खे। अल्लाह जी ज़ात महिरबान थींदो आहे। मुंहिंजा दोस्त इब्राहिम ख़लीलुल्लाह हुआ, आराह भरे पियो, मथां आसमान ते पखी उॾामनि पिया त तव जे करे ज़मीन में किरंदा वञनि, बाहि में सड़ंदा वञनि। ऐं इब्राहिम ख़लीलुल्लाह बाहि में वियो त बाहि गुलज़ार बणिजी वई। रब चवंदो आहे त मां बचाईंदो आहियां, त इहे बचाईंदो आहे। रब चवंदो आहे मूंखे अहिड़ी ताक़त आहे जो झोली फिरौन जी आहे, पर पले मूसा पियो। हा न साईं, झोली कंहिंजी? फिरौन जी। ऐं झोली फिरौन जी में वरी मूसा अलैहिस्सलाम पियो पले। ख़ुदा चवे त मां जंहिंखे रखंदो आहियां तंहिंखे को कोन चखंदो आहे। मां मुहम्मद ऐं आले मुहम्मद जो मुहाफ़िज़ आहियां। जेकॾहिं हुसैन करबला में जान ॾेई कुर्बान थिए त संदसि बचनि जो मुहाफ़िज़ मां रब वेठो आहे। ॿियो भेरो इमाम साहब वापसि आया, मुक़ाबिलो शुरू थी वियो। इमाम साहब रज़ी अल्लाह तआला अन्हु जीअं पाणे लड़ी रहिया हुआ, अहिड़े साॻे अंदाज़ में दुबारो शुरू थी विया। यज़ीद पाण में सलाह कई, जेकॾहिं ईअं कतारूं ॿधी बीहंदव, इमाम हुसैन आली मक़ाम सभिनी जो सफ़ायो करे छॾींदो, हिकिड़ो बि यज़ीदी कोन बचंदो। हाणे हीअं कयो जो चारई तरफ़ फिरी घेरो करे इमाम साहब ते हमिलो कयो। ईअं जेकॾहिं जंग वारे नमूने सां विढ़ंदा रहंदो, हिकु हिकु थी ॿ ॿ थी मुक़ाबिलो थींदो वेंदो त हिकिड़ो बि यज़ीदी कोन बचंदो। हाणे हीअं कयो जो चौगिर्द इमाम साहब खे भिड़ी तीर लॻायो, चइनी तरफ़ खां हमिलो कयो, तॾहिं तव्हां खयो शेर क़ाबू में ईंदो न त क़ाबू में ईंदो ई कोन। हुनजा प्यारा दोस्त यज़ीद निहा तजवीज़ करे चौगिर्द इमाम साहब जे तीर वसाया, नेज़ा वसाया, भाला वसाया। इमाम साहब जो जिस्म मुबारक चूर थी वियो आहे, घोड़ो बि ज़ख़्मी थी पियो आहे, पाण बि ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मनि जो ताब न सही करे ज़मीन जे मथां हेठि आया। मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं ज़मीन जे मथां आया, मुंहिंजा दोस्त शिमरो लहीन इमाम आली मकान जे सीने मुबारक ते चढ़ी वेठो आहे। हज़रत इमाम साहब जे पेशानी खे ॾिसी फरमाइनि था, इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। शिमर चवण लॻो आहे छो ॻाल्हि कहिड़ी आहे? इन्ना लिल्लाह छो पढ़ी पियो? चवे थो तुंहिंजे मुहांदरे खां मूंखे मोहम्मद करीम अॻे ई वाक़िफ़ करे छॾियो हुयो। मुंहिंजे नाने मूंखे ॿुधायो त तुंहिंजो जेको कातिल हूंदो, तोखे जेको शहीद कंदो, तुंहिंजी सूरत इहा हूंदी। तो तुम्हारी सूरत ॾिठी त मूंखे यकीन थी वियो आहे त मुंहिंजो तुंहिंजे हथां इंतकाल थींदो, शहादत मूंखे तुंहिंजे हथां थी मिले पई। पर हाणे हिकिड़ो कमु कर, तोखे यादि हुजणु खपे त तूं कॾहिं बि मुंहिंजे सिसी मुबारक खे वढे कोन थो सघीं। छो? हे तोखे पतो न आहे, हे मुंहिंजी उहा पेशानी आहे, हे मुंहिंजो हो सीनो आहे, हे मुंहिंजा उहे मुंहुं मुबारक ऐं मुंहिंजा लब मुबारक, लबनि जे मथां हिन गले जे मथां मुंहिंजे नाने मोहम्मद रसूलुल्लाह चुमियूं ॾिनियूं हुयूं। हबीब जा लब मुबारक लॻा हा, तुंहिंजी तलवार कॾहिं बि कान वढींदी। ओ शिमरा परी त पोइ हटी वञा, मूंखे निमाज़ पढ़ण ॾे, मां अल्लाह जो फर्ज़ अदा कयां, होॾां मां सजदो कयां, तूं पुठे पासे पंहिंजो कमु कर, तुंहिंजो बि कमु थिए त मुंहिंजो बि कमु थिए। अल्लाह मुंहिंजा दोस्त इमाम साहब, हज़रत इमाम साहब फरमाइनि था पिया त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दरबार में मां वञा त बिना सजदे न वञा, ख़ुदा वटि वञा त आख़िरी मुंहिंजो सजदो रब जे दरबार में हुजे। और मुंहिंजा प्यारा दोस्त कातिल लईन मस्त था खंजर की वार में, सादर हुसैन मस्त था दीदार यार में। हो पंहिंजे मस्ती में लॻो पिया त इमाम साहब खे शहीद कयां, पर इमाम साहब नी मस्ती में बीठो आहे त मां रब जे राह में पंहिंजी जान कुर्बान कयां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज इश्क दा होती थी तलवारों के साये में।
मौजा तो सॼा निमाज़ मस्जिद में पढ़ंदा पर इमाम हुसैन आली मकाम करबला जे मैदान में तलवारुनि जे छांव में निमाज़ पढ़ी ॾेखारी। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। इमाम हुसैन आली मकाम जेको आखिरी अल्लाह जे राह में सजदो पियो करे, खुदा जो कसम अहिड़ो सजदो जो अल्लाह मलाइकनि खे पियो चए मलाइको आसमान जा दर खोलियो, हेठि निहारियो, ॾिसो त मुंहिंजो हुसैन कीअं थो अल्लाह जे राह में निमाज़ अदा करे। मुंहिंजा प्यारा दोस्त मुस्लमान भाउ, हज़रत इमाम हुसैन आली मकाम जंहिं वक़्त में सजदे में विया आहिनि, सजदे खां अॻु में वुज़ूअ जी तलाश कई आहे, अल्लाह जे दरबार में दुआ घुरी आहे, मुंहिंजा मौला पाणी कोन्हे पीअण जे वास्ते त वुज़ू छाजो कयां, पर ज़मीन बि सॼी खून सां आली लॻी पई आहे, तयम्मुम कयां हा त सुकल ज़मीन हुजे हा, मौला सुकी ज़मीन बि कोन्हे, वुज़ू जो पाणी बि कोन्हे, हाणे मां पंहिंजे खून सां पंहिंजो वुज़ू करे तो जो आख़िरी सजदो अल्लाह अदा थो कयां पियो, क़बूल फरमाए। आख़िर में इमाम साहब जेका दुआ घुरी आहे अरबी में दुआ है, उन अरबीअ जो तर्जुमो उर्दू वारे कयो आहे। छा थो चए, या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे दिल जी आख़िरी तमन्ना आया है तो हबीब पाक जे उम्मत जा बेड़ा पार। बच्चों पे उनके मैंने अली असगर फिदा किया और नौजवानों पे उनके मैंने अली अकबर फिदा किया। और मुंहिंजा मौला नाने जे उम्मत जे मासूमन जे मुक़ाबले एवज़ में मां पंहिंजो अली असगर ॾेई छॾियो आहे, ऐं नाने जे नौजवाननि जे उम्मतनि जे मुक़ाबले में मां पंहिंजो अली अकबर ॾेई छॾियो आहे, ऐं जेके कुराड़ा ज़ईफ़ हूंदा उन्हनि जे पारां हुसैन मां पाण कुर्बान थो ॾियां। ये सब मुसीबतें हैं शफाअत के वास्ते, बंदा ने घर लुटा दिया उम्मत के वास्ते। ओ मुंहिंजा मौला हे जो कुझु कुर्बानी मां ॾिनी आहे सा तुंहिंजे रज़ा जे वास्ते ॾिनी आहे। इमाम साहब ईअं चई ज़मीन ते सिर मुबारक रखियो आहे, ज़ुबान माने तो सुब्हान रब्बियल आला, सभई चओ सुब्हान रब्बियल आला, सुब्हान रब्बियल आला। इमाम हुसैन जे ज़ुबान मां जारी आहे सुब्हान रब्बियल आला। शिने हुन वार कयो आहे जो सुर धड़खण धार थी वियो आहे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इमाम साहब जे सिर खे तलवार में विझी नेज़े में विझी मथे बुलंद कयो अथनि त दुनिया खे ख़बर पवे त हुसैन शहीद थियो आहे। जीअं जो सुर मथे थियो आहे त ज़ुबान मां निकितो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दुनिया ॾिठो आहे इमाम साहब जो सिर नेज़े ते आहे पर क़ुरान पाक जी तिलावत जारी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हाणे तूं मूंखे ॿुधाए त जेको वफ़ात खां पोइ शहादत खां पोइ तलवार ते नेज़े ते सिर मुबारक आहे, उन खां बाद में बि जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जारी आहे, हाणे तोखां मां पुछां थो सच ॿुधाइजांइ त इहो जेरो आहे वफ़ात करे। इन खां वधीक ॿी ज़िंदगी कहिड़ी थींदी आहे? जेके इहे जेरा हूंदा आहिनि उन जेरनि जे वास्ते मुंहिंजा दोस्त न को पिटबो आहे, न को कुटबो आहे, न को मातम कबो आहे। हाणे सलात पर तोखे मां आख़िरी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए थो। इमाम आली मकाम जो सिर मुबारक बुलंद थी वियो। यज़ीद ने मुंहिंजा प्यारा दोस्त जश्न मनाया। इमाम साहब जे अहल बैतन खे गिरफ़्तार कयो वियो। इमाम ज़ैनुल आबिदीन खे हथ कड़ी लॻाई वई, उठ अची विया। उठनि जे मथां काफ़िलो तयार करे दमिश्क जे तरफ़ इहो काफ़िलो रवानो थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त जेके इमाम साहब सां ॿिया गॾिजी शहीद थिया हुया, उन्हनि जा वारस आया जन जिस्म मुबारक खणी दफ़न पे कराया, पर इमाम साहब जे जिस्म पाक खे दफ़न करण वारो आहे ई कोन। ॿियनि जा जिस्म दफ़न थी रहिया हुआ, पर करबला जे दादले, करबला जे लाडले हुसैन आली मकाम जो बग़ैर कफ़न जे बग़ैर दफ़न जे जिस्म मुबारक कयो। सिर खणी यज़ीद जे तरफ़ रवाना थिया। इहो काफ़िलो रवानो थियो आहे। जंहिं दग सां विया पियो उन दग ते हिकिड़ो यहूदन जो ॻोठ आहे। यहूदन जे ॻोठ में हिकिड़ी माई हुई जंहिंजो पुटु बीमार हो, हकीमनि लाइ इलाज करे छॾियो हो, सकराती शादी कए खे 8-10 ॾियारा थिया। माईअ राति जो ख्वाब लधो आहे त हिकिड़ो काफ़िलो आयो आहे, काफ़िले में
हिकिड़ो हकीम आहे जंहिं मुंहिंजे पुट जी दवा कई आहे त पुट चङो भलो थियो आहे। माई दर ते बीठी आहे, दग ते बीठी आहे, सुबुह खां शाम ताईं काफ़िले जो इंतज़ार आहे, काफ़िलो नज़र कोन आयो। शाम जे टाइम ते इमाम हुसैन आली मक़ाम जो काफ़िलो परे खां ॾिठाई। माईअ दिलि में सोचियो पुछां को हकीम हुजे। अॻिते वधी ॾिठई त हिकिड़ो सिर नेज़े ते ॿिया नचंदा कुॾंदा पिया अचनि। चवे थी बाबा तव्हां में को हकीम हुजे त मुंहिंजे पुट जो इलाज करे। यज़ीद इमाम ज़ैनुल आबिदीन ॾे इशारो कयो आहे, हिकिड़ो हकीम आहे जेको हलंदो तुंहिंजे पुट जी दवा थी वेंदी। मज़ाक करे टोक करे चयूं। माई चयो बाबा हलंदे? इमाम साहब चयो अमा मां हिननि जो कैदी आहियां, छॾींदा त छो न हलंदुसि। चयो असां तोखे छॾियो था वञ। इमाम साहब हथ करणु सूधो माईअ सां हलियो आहे। माई अॻु में आहे, इमाम साहब पुठियों आहे।